सॼी सिंध जियां घोटकी में भी 10 मुहर्रम हराम के मौके ते करबला जे शहीदन के भेटा पेश करण लाइ मातमी जुलूस बरामद कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है मुश्ताक लगारी। जी मुश्ताक, मुहर्रम के सिलसिले में शोहदा करबला की याद में मुख्तलिफ इमाम बारगाहन का जो मातमी जुलूस बरामद किया विया आहिनि। हिन वक्त जो है वॾे तादाद में पुलिस सां गॾु रेंजर जा एहलकार भी घोटकी शहर में मुक़रर किया विया आहिनि। मुख्तलिफ चौकनि ऐं चौराहनि रस्तनि ते जेका है रेंजर सां गॾु पुलिस आहिनि। घोटकी शहर जे दाख़िली ख़ारजी रस्ता आहिनि उन्हनि खे भी सील किया, उते भी पुलिस ऐं रेंजर जा एहलकार मुक़रर किया विया। हिन वक्त जो है मुख्तलिफ इमाम बारगाहन मां मंदल मेहदी इमाम बारगाह हुसैनी अलमदार इमाम बारगाह गाजी अब्बास इमाम बारगाह शहीद बादशाह मां मुख्तलिफ मातमी जुलूस बरामद किया विया। हिन वक्त जो है अदादार नहीं हुए छुरियुनि रंजन सां जेको आहे मातम करे नी। हिन वक्त जो है मुख्तलिफ चौकनि ते जेको आहे सबील जो कैंपा भी लॻाई वञी ऐं मेडिकल कैंपा भी लॻाई वञी। हिन वक्त जो है मुख्तलिफ जेके मातमी जुलूस जी उन्हनि सां अॻियां जेके एम्बुलेंस भी उन्हनि सां गॾु आहे। जेको हिन वक्त जो है घोटकी शहर जेके दाख़िली या ख़ारजी रस्ता नी उते वॾे तादाद में जेको है पुलिस ऐं रेंजर जा एहलकार मुक़रर कया। हिन वक्त जो है मातमी जुलूस मुख्तलिफ इमामनि खां बरामद कया पिया वञी। मातमी जुलूस हिन वक्त जो है अदादार जेके सीना दनी ज़ंजीरनि जे चाकुनि सां जेके छुरियुनि सां जेको मातम करे केतिरा ई अदादार जो जख्मी थी जन के जो घोटकी अस्पताल पहुंचायो है। हिन वक्त जो है मुख्तलिफ इमाम बारगाह जा मातमी जुलूस बरामद किया विया आहिनि। पुलिस सां गॾु रेंजर जा एहलकार भी वॾे तादाद में मुक़रर थियल आहिनि। जी।